अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं है पीरिया गोल सबका पेरिक नजर हेडलाइंस ते। पाकिस्तान में गैर कानूनी तौर रहंदड़ अफगान शहरिन की स्क्रीनिंग रिहायशी कार्डन की सुञाणप दस्तावेजन की छंड चाण जारी। मुख्तलिफ शहरन में गैर कानूनी तौर रहंदड़ 61 अफगान शहरी गिरफ्तार। कार्रवाइन में पुलिस, लेडीज पुलिस ऐं एलिट फोर्स हिस्सो वरितो। बरतानवी ख़बरू इदारे दावा कई है तो अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ईरानी अगवाननि के सीधी रीत निशानो बणाईंदो। अमरीकी फौजी ईरानी हुकूमत जो तख्तो ऊंधो करण की ख्वाहिश कंदा। रिपोर्ट में वधिक चयो पियो आहे त ट्रंप गुज़िरियल साल आयतुल्ला खामनाई के धमकी ॾेई चुको हो और उर्दुन में अमरीकी बेस ते दर्जन जंगी जहाज मौजूद आहिनि। ईरान के परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त अमरीका सां सिफ़ारतकारी जंग ॿिन्ही लाइ तयार आहियूं। ॿिनि खां 3 ॾींहं में एटमी मुआहिदे जो शुरूआती मसरूर तयार करे वठंदासीं। आला क़यादत जी मंज़ूरी खां पोइ दस्तावेज़ स्टेविटकोव के ॾिना वेंदा। पंहिंजे बयान में अब्बास इराक़ची वधीक चयो आहे त ॻाल्हियुनि जे ॿिए दौर में एटमी प्रोग्राम रोकण जी आस नाहे कई। अमरीका तरफ़ां बि अहिड़ो को मुतालबो न कयो वियो। एटमी प्रोग्राम जो को बि फ़ौजी हल न आहे। अमरीका समूरन मुल्कन मथां 10% टैरिफ लागू करे छडि॒यो। अदालती हुकुम बाद अमरीकी सदर नए एग्जीक्यूटिव ऑर्डर ते सही करे छॾी। 5 महीननि ताईं अमरीका इम्पोर्ट थींदड़ शयुनि मथां 10% ड्यूटी लागू हूंदी। वधिराई में चयो वियो आहे त नए टैरिफ पॉलिसी अमरीका मैक्सिको मुआहिदे ते लागू न थींदी। अमरीकी सुप्रीम कोर्ट ट्रंप जे इज़ाफ़ी टैरिफ के गैर कानूनी करार ॾिनो आहे। वापारी जे अगवा इल्जाम में हटायल पीर मोहम्मद शाह ॿीहर डीआईजी ट्रैफिक कराची मुक़रर 20 ग्रेड जे ऑफिसर पीर मोहम्मद शाह की मुक़ररी जो नोटिफिकेशन जारी। डीआईजी हेडक्वार्टर मजहर नवाज शेख खान डीआईजी ट्रैफिक जी इज़ाफ़ी चार्ज वापस वरिती वई। कराची के वापारी जे अगवा जो इल्जाम लगण बाद पीर मोहम्मद शाह के हटायो वियो हो। मामले की जांच दौरान मथस लगायल इल्जाम गलत साबित थिया। ढोरो नारो वेझो नौजवान मुबैना तौर आपघात करे छडि॒यो। गोठ खणहार जे यारो भील जो घर मां फाओ खाधल लाश मिलियो। नौजवान की खुदकुशी जो कारण मालूम न थियो। वाक़े बाद वारसन में कोहराम।